मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं घणा माण्हू पंहिंजी घरवारी खे हक़ मार न ॾींदा आहिनि ऐं इस्लाम में हक़ मार घटि में घटि केतिरी हुजे। साईं घरवारी खे सभ खां पहिरियां हक़ मार ॾिजे। हा, जंहिंखे बि अगरि यादि अचे थो न जे हक़ मार न ॾिनी आहे न, महल सां बयान खां उथण खां बाद में फौरी तौरु हुनखे हक़ मार ॾियो। हे उनजो हक़ आहे, हे उनजो हक़ जेको आहे गसब करणु इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। घणा माण्हू ॾिसो न, असां सां मां काफ़ी जॻहियुनि ते वयुमि त उते चवंदा हासीं असां बाद में ॾींदासीं। मां तहक़ीक़ात करायमि त निकाह पढ़ण खां बाद में 5 साल गुज़री विया, पंहिंजे मुड़ुस कंहिं जेको आहे पंहिंजी घरवारी खे हक़ मार न ॾिनो ऐं चई त घरवारी मुंहिंजी आहे, बसि ठीकु आहे, शायदि कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। न से घरवारी तुंहिंजी आहे, पर हे हक़ मार उनजी मिल्कियत आहे, उनखे कहिड़ी बि सूरत में इहा शइ ॾियणी आहे। इन करे मां काफ़ी जेको निकाहनि ते मां वेंदो आहे न, मां उते चवंदो आहियां हिते जेको हक़ मार रखो ऐं हक़ मार घटि में घटि हाणे हिन टाइम जे एतबार सां 10,000 रुपया ॾियो। हा, पोएं साल 5,000 वठूं पिया, त हाणे तहक़ीक़त करे घटि में घटि घणी हक़ मार 10,000। हिकिड़े हंधि निकाह पढ़णु वियुमि साईं, उते मूंखे चयो साईं 5,000 मां चयुमि, चई साईं तव्हांखे कहिड़ी ख़बर, मां 300 रुपये जेको आहे पंहिंजी घरवारी खे हक़ मार ॾिनो। पोड़ो हिकिड़ो वेठो हुयो, चई 300 मां हक़ मार ॾिनो, तव्हां इहो कीअं था चयो? मां कहिड़े टाइम? चई 25 साल पहिरियां जेको मुंहिंजी शादी थियल आहे। मां 25 साल पहिरियां अटे जो मण जेको हुयो न, उहो 100 रुपये ते हुयो। हा, 100 या 150 साईं 25 साल पोइ त एतिरो हूंदो न, ॿियो छा। 100, 150, 200, छिके छिके को 300। मां तुंहिंजे पैसनि खे जेकर अगरि काउंट कयूं न, 5,000 खां 10,000 रक़म मर बीहंदई। उन पैसनि खे जेकॾहिं असांजे ज़माने सां बीहारियो वञे त उन टाइम सस्ता बि हुई। हाणे जेतिरी महांगा बि थी वई आहे त हक़ मार बि एतिरो ॾियणु खपे असांखे। वॾो जेको कीबाईंदा आहिनि ॿार ज़ालम 10 लख रुपया ख़र्च करे ईंदा आहिनि ऐं हक़ मार जंहिं टाइम असां घुरूं त 5,000 जेको हक़ मार आहे, चई साईं अलाए कीअं तव्हां हक़ मार था वठो। ॿिया हिकिड़ा मुला आहिनि 500 में जेको हक़ मार निमाज़ जेको आहे निकाह पढ़ाईंदा आहिनि, तव्हां कीअं न कयो? साईं इंतिहाई ग़लति अमल आहे। घटि में घटि हिन ज़माने जे एतबार सां औरतुनि खे हक़ मार सफ़ा घटि 10,000 रुपया, वधि में वधि 10 करोड़, 5 करोड़, 10 लख, 5 लख, यानी मथे जो को बि अदद न आहे। मथे केतिरी बि तव्हां मिल्कियत ॾेई सघो था घरवारी खे। घटि में घटि जेको आहे न उहो 10,000 रुपया आहे, पर 10,000 में बि असां रोअंदा आहियूं। ॿार 5 लख जो प्रोग्राम करे आयो आहे, चई साईं 2,000 वठो न, साईं 3,000 वठो न, साईं 4,000। हिकिड़े खां ईअं 500 करे पोइ 5,000 ते पहुचायोसीं। पहिरियों चई 1,500, मां चयुमि न पढ़ंदुमि, चई 2,000। मां चयुमि मां उते थो वञा, चई 3,000। मां चयुमि ॿिए कंहिंखे घुराए, चई 3500। मां चयुमि मां त वञा थो, चई 4,000 साईं। मां चयो मां न पढ़ाईंदुमि, चई वे मौलवी साहिबु, चई सभु अचे थो कयो थी। वेही करे पोइ चई अॼु खां वठी तोखां जेको आहे निकाह न पढ़ाईंदासीं। मां चयुमि तव्हांजो निकाह बि पढ़णु मां न ईंदुमि। हा, हक़ मार जेको आहे न, हे औरत खे उन टाइम ॾिजे। ॿियो हिकिड़ो तरीक़ो ख़ानदानी क़िस्म जो आहे, पहिरीं राति जेको आहे न औरत खे हक़ मार उन टाइम ॾियो ऐं वसूल बि करे वेंदव। ईअं न त बसि ॾियण खां बाद में पोइ बरोज़गी करे खसियो उन टाइम बि। हे तरीक़ो अमल सही न आहे। उन टाइम घरवारी जेको मोहबत में हूंदी आहे न, प्यार में हूंदी आहे न, अहिड़ी अटकल सां 10,000 वठोसि, वठी बि सघो था। हा, चवे न बसि मुंहिंजो मुड़ुसु मां तोखे ॾेई छॾियमि। हा, मर्दनि खे वॾो दिमाग़ आहे ख़ानदानी क़िस्म जो, पहिरीं राति पैसा 10,000 वठी सघनि था। हाली 10,000 रुपया अबे जा ॾो वठो। अबे जा ॾो त मां चवां थो लख जी ॻाल्हि कयो। अबे खे चओ त लख रुपयो ॾींदे पोइ जेको मां निकाह में वेंदुमि, इहो लख रुपयो अबे खां वठाए करे ऐं राति जो इहो ई लख रुपयो घरवारी खां वापसि वठो। चवेसि मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, तूं पैसा कॾहिं कंदी, महिरबानी कर, मूंखे एॾे कम में ईअं हूअं। ऐं चवंदी सॼो तूं लख रुपयो खणी वञ, तुंहिंजे मथां क़ुर्बान आहे। सुभाणे त इहो लख रुपयो अची करे पेशमाम खे मूंखे 50,000 ॾियो, 50,000 पाण खपायो।